अस्सलाम वालेकुम। किस्सा गो अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। इन दुआ सां अवां जिते पुॼो ख़ुशि हुजो, शादी आबाद जो। परवरदिगार अवां खे दामे दर में कर में सुख में सिर्फ़ु पंहिंजो मुहताज रखे। कोविड 19 जो अञा सिलसिलो हले पियो थो, त उन लिहाज़ खां वरी इहो रिमाइंडर त वैक्सीनेशन कराइणी आहे त उहा बि कराइणी आहे ऐं सोशल डिस्टेंसिंग रखणी आहे ऐं मास्क ज़रूरु पाइणो आहे। जेके सभु शयूं आहिनि जेके बार बार चयूं वञनि थियूं ऐं अञा वबाउनि जो दौरु हले पियो थो। अलाह पाक कंदो त तमामु जल्द पंहिंजे ख़ात्मे खे पहुचंदो। अवां जूं टेलीफोन कॉल्स, अवां जी राय, अवां जी मोहबत मिलंदी रहंदी आहे ऐं ख़ासि तौर ते ईअं बि चयो वियो त तव्हां रुॻो रोअण जूं ॻाल्हियूं कयो था। तव्हांखे खिलण कोन ईंदो आहे छा, या तव्हां वटि का नरम ॻाल्हि कान्हे, का नरम गुफ़्तगू कोन्हे, को नरम अंदाज़, का नरम शइ जेका तव्हां असांजी ख़िदमत में मतिलबु पेश करणु चाहियो, छाकाणि त तव्हां रुॻो दुख जी ॻाल्हि कयो था, सदमे जी ॻाल्हि कयो था ऐं शायदि अंदर खे तकलीफ़ ॾियण जी ॻाल्हि कयो था, जेको ईअं कोन्हे को। ॻाल्हि त ज़िंदगी जी सचाई आहे न। हयाती जी सचाई खे जॾहिं असां साम्हूं खणी हलंदा आहियूं त उन में ईअं थींदो आहे त केतिरियूं ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके ॾुखारियूं हूंदियूं आहिनि, ॾुख जी कैफ़ियत में हूंदियूं आहिनि ऐं ॾुख जी कैफ़ियत तारी बि कंदियूं आहिनि, पर जेकॾहिं गौर कयूं त उहे पंहिंजी जाइ ते हिकिड़ी ख़ासि अहमियत रखंदियूं आहिनि। मिसाल तौरु जेकॾहिं गुज़िरियल दफ़े मूं टेडी जी ॻाल्हि कई त उन में तकलीफ़ बराबरि हुई, पर उहो ज़िंदगी जी हक़ीक़त आहे ऐं हर ऑलमोस्ट टीचर खे अहिड़ो ई ईअं ई थियणु घुरिजे, जंहिं त ॻाल्हि ते मां इन ते बि क़ाइमु आहियां। कंहिं दोस्त इहो बि चयो त शुरूआति में तव्हां हल्कियूं हल्कियूं ॻाल्हियूं कंदा हुयो, ड्यूरेशन बि घटि हूंदो हुयो, पोइ तव्हां ड्यूरेशन बि वधाए छॾियो हुई, ॻाल्हियूं बि गंभीर करणु लॻो। इहो ईअं कोन्हे को, हल्कियूं ॻाल्हियूं बि करे सघूं था, ड्यूरेशन बि हेठि मथे थी सघे थो। अल्लाह पाक बसि हयातीअ जो ख़ैरु करे, करम करे सभिनी ते ऐं मुहबत जा सिलसिला जेके ईअं जारी रहनि। ज़िंदगी में जेकॾहिं असां हल्कियुनि फुल्कियुनि शयुनि ॾांहुं निगाह रखूं त हिकिड़ी जेका अहम तरीन कैफ़ियत इंसान जे वजूद ते तारी थिए थी, उहा आहे ख़्याल जी डोर। ऐं थोरो ख़्याल जी डोर ते ॻाल्हाइणु चाहियूं था, छाकाणि त जेको कुर्ब आहे, जेका मुहबत आहे, जेका नफ़रत आहे, जेका सोच आहे, इहा ख़्याल जी डोर हूंदी आहे। असीं जॾहिं कुर्ब जे बंधण में ॿधिजी वेंदा आहियूं त लाॻीतो हिकिड़ो ख़्यालु आहे जेको असांजे मथां गर्दिश कंदो आहे। असीं जे अंदर में कहीं नौज़ बिल्ला माफ़ी सां कंहिं किरोध खे जनमु ॾींदा आहियूं त उहो ख़्यालु असांजे मथां तारी थी वेंदो आहे। हिकिड़ी डोर आहे जेका मज़बूत तौर ते वटिजी वेंदी आहे। हिकिड़ो मिसाल ॾियूं था असां, ख़ासि तौर ते तव्हां ॾिठो आहे हाथीअ जहिड़ो जानवर जेको माना जेकॾहिं क़दम खणे त ज़मीन खे थोरो हल्को फुल्को उन जाइ ते लर्ज़ो ईंदो आहे जिते हुनजो एॾो वॾो पेर पवे, त उनखे जॾहिं नंढे हूंदे खां ॿधंदा आहिनि न त हिकिड़ी हल्की डोर हूंदी आहे, उन डोर सां उनखे पासे खां ॿधी छॾींदा आहिनि। हाणे नंढिड़ो बचिड़ो हूंदो आहे, हू सम्झंदो आहे त वरी इन ज़ंजीर में वॾी ताक़त आहे ऐं हू सम्झंदो आहे त इन खे छिनाइणु मुश्किल हूंदो आहे, त हू ज़ोर ई कोन ॾींदो आहे। हालांकि जेकॾहिं हू ज़ोर ॾिए न, हिकिड़ी सट ॾिए त उहो सॼो ज़ंजीर हुन किले साण ॿाहिरि निकिरी अचे, पर हू ॾींदो कोन्हे को ऐं सॼी उमिरि पोइ हुनखे हिन सन्ही डोरीअ सां ई ॿधी रखंदा आहिनि, त पोइ हुनखे अहसासु हूंदो आहे त बसि हाणे इहो ताक़त आहे हिन में ऐं मां ॿधिजी वियुसि, बसि जान छुटी। इहा ख़्याल जी डोर आहे जंहिंसां असां ॿधियलु हूंदा आहियूं। हिकिड़ी कायत ॿी बि यादि अचे थी। मिसाल तौरु चयो वियो त हिकिड़े हमराह वटि के 6 खनि हुया खच्चर, सो उन्हनि खच्चरनि खे हुन हिकिड़ी जाइ ते स्टे करे पियो त ॿधणु चाहियो त हुन वटि 5 जी रसी हुई ऐं 6 जी रसी खुटी पई। त जॾहिं 6 जी रसी खुटी पई त हाणे परेशान थियो त 6 जो छा करे। त हुते हिकिड़ो को अक़लमंद इंसानु हुयो, हुन पासे खां लंघियो पियो, हुनखे चयो त ॻाल्हि ॿुध, हुननि 5 खे जीअं तो हीअं गंढ ॾेई ॿधियो आहे न, त हिनखे बि हिते पासे खां बीहारे हिनजी ॻिचीअ में हिकिड़ी गंढ ॾेई हलियो वञे, हीअ सम्झंदो त मां ॿधियलु आहियां। हुन सोचियो कीअं थी रहंदो, चई हाणे ॿियो को त कोन्हे, रिस्क त खणणो आहे, हाणे मां राति जो आराम बि करिणो आहे। सो छा कयईं, हुन 6 जेके खच्चर खे ईअं गंढ ॾेई हुनजी ॻिचीअ में, जीअं ॿियनि खे गंढ ॾेई ॿधो ऐं गंढ ॾेई ॿधी हले वियो। सुबुह जो आयो त ॾिसे त 6 ई खच्चर बीठा आहिनि, ऐं 5 जेके ॿधियल हुया, हिकिड़ो जेको अणॿधियलु हुयो। त जॾहिं उहो अणॿधियलु खच्चर, जॾहिं हुन सभु खच्चर खोलिया ऐं हुनखे हकलणु शुरू कई, त जेको अणॿधियलु हुयो न उहो उते ई बीठो हो, उचरियो ई कोन। त उते जेको बुज़ुर्ग हुयो इतफ़ाक़ सां उहो वरी लंघियो त खिलियो ऐं खिली चयईंसि, बाबा हुनजी डोर त खोल न, हुनजी रसी त खोल त उहो था चुरे, इशारो त कर। हुन इशारो कयो, रसी खुली, उहो खच्चर हलणु शुरू थी वियो। ख़्याल जी डोर। ॿधियलु हूंदा आहियूं असीं, इन डोर सां ॿधियलु हूंदा आहियूं। इश्क तमामु बिरह तमामु वारी ॻाल्हि जेका हुजत हूंदी आहे न, जेको मुहबत जो दरिया हूंदो आहे, जेको अंदर में पालोट थींदी आहे, जेको जज़्बो पंहिंजी उथल ॾींदो आहे, उनखे ख़्याल जी डोर चइबो आहे। थी सघे थो मां मौज़ू खे अव्हां जे साम्हूं घणो वाउख न करे सघियो हुजां, पर यादि रखिजो त इहा डोर पंहिंजे अंदर में पूरी सघ रखे थी, कंहिंखे जकड़ण जी, कंहिंखे वकोड़ण जी, कंहिंखे ॿधण जी। त पोइ छो न ईअं थिए त असां मुहबतुनि जी डोर सां पंहिंजो पाण खे सलाड़े रखूं। छो न ईअं थिए त असां नफ़रतुनि जी डोर खे थोरो परते कयूं। छो न ईअं थिए त असां जेको इंटॉलरेंस आहे, जेको ग़ैर बर्दाश्त जो रवैयो आहे, उनजी डोर खोले छॾियूं। छो न ईअं थिए त असां बर्दाश्त जी डोर खे सगारे नमूने सां पंहिंजो पाण में विढ़े रखूं। छो न ईअं थिए त असांजो वास्तो जंहिं डोर सां आहे उहा पंहिंजे अंदर में ज़िंदगी जूं सभु मस्बत सरिश्तनि ऐं वजूदनि खे साण रखंदी हुजे।
बस अॼु के किसा गम यही अवां जे लाइ अर्ज़ु आहे। वरी बस कंदुसि मालिक करीम खे त उदा में दर में कर में सुख ने असां सभिनी खे सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे पंहिंजे ख़ालिक जो पिया ऐं ज़िंदगी रही त बशर थिया इंशाअल्लाह लज़ीम वरी हमारी ख़िदमत में ईंदड़ हफ़्ते हाज़िर थींदुसि फ़ी अमान अल्लाह। अल्लाह वाहे।